लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं मोहबुल्ला शाह साहब जन सां जारी आहिनि ऐं साईं खां वक़्फ़े क़बल मूं वरी पुछो पए साईं सखर कमिश्नर तौरु अवां पंहिंजे डिवीज़न सॼे लाइ के त कम कया हूंदा न? हिकिड़ो त इहो वॾो कमु कयो जंहिंजा पॉलिटिकल मक़सद बि माण्हू कढी सघे थो, पर उन दौर में जनरल ज़ियाउल-हक़ भुट्टो फैमिली लाइ छा सोचींदो इहा असांखे बि ख़बर आहे। उन में तव्हां एॾो वॾो फ़ैसिलो करे हक़ इंसाफ़ ते ऐं चेड़ाए विधो जो तव्हांखे सिंध मां ई कढी छॾियऊं ख़ैर सां। ॿिया कहिड़ा कम कया तव्हां बहसत कमिश्नर? अढाई टे साल रहियो हुते। हाणे इहो त घणियूं ॻाल्हियूं आहिनि तव्हांजो जे सुवाल जे लिहाज़ खां मां ॾिसां जेको मतिलबु कि पब्लिक खे सोशली एजुकेशनली एकेडमिकली सो इहो छा थियो त मां ॿ टे ॻाल्हियूं बि ॿुधायां त टे ॻाल्हियूं में हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿुधाई मां। इहो छा आहे त ऐं इहो अञा ताईं बीमारी हले थी। मुल्क में कानून आहे, उहो कानून जेको आहे अवाम जे भलाईअ जे इस्तेमालु करण जे बजाए ग़रीब ऐं कमज़ोर माण्हुनि जे ख़िलाफ़ इस्तेमालु कयो थो वञे। इंटरप्रेट अहिड़ी तरीक़े सां कयो थो वञे त वॾे माण्हूअ खे, ताक़तवर माण्हूअ खे फ़ाइदो मिले ऐं पोइ भले नाहक थिए मिसकीन ग़रीब सां। ठीकु आहे। हाणे इन में छा आहे त असां वटि लैंड रेवेन्यू एक्ट में इहो आहे प्रोविज़न त जेके सरकारी ज़मीन आहे उहा लैंडलेस पेजेंट्स जेके हारी जिन वटि पंहिंजी ज़मीन न आहिनि, बेज़मीन हारी उन्हनि खे 16 एकड़ तव्हां अलाट करे ॾियो ऐं उहे लंबी किस्तुनि ते हलंदो, 20 सालनि जी किस्त। थोरो उहो मतिलबु आहे त ग़रीब माण्हू आहे, मिसकीन आहे, पाण महिनत करे सस्टेनेबल हिकिड़ो तरीक़ो। हा, आहिस्ते आहिस्ते मिडिल क्लास में थोरो वधंदो वेंदो। ठीकु। हाणे इहे हज़ारनि माण्हुनि खे ओवर 30 सालनि खां मिलंदा रहिया आहिनि। के 5 साल हलायो, के 8 साल, के 20 पूरा बि करे विया, मालिकी थी वई। मां जॾहिं विस कमिश्नर थी त ॾिठमि कि अपीलूं ईंदियूं। भई छा जूं अपीलूं आहिनि? अपीलूं इहे हुजनि त किन ग़रीब माण्हुनि जिन खे इहे सरकारी अलाटमेंट मिली, बसि फलाणो माण्हू आयो, साईं मुंहिंजी अपील आहे। छा जी अपील आहे बाबा? त हीअ साईं जेको मूंखे ज़मीन मिली 16 एकड़, उहा 20 सालनि जे किस्तुनि ते, मां 7 किश्तियूं उन जूं ॾिनियूं, पर 8 किस्त जो टाइम जे लाइ मां बीमार थी पियुसि, या मुंहिंजा ॾांद बीमार थी पिया, या घर में को ॿी मुश्किल थी वई, मां 8 किस्त न ॾेई सघियुसि। हाणे उहा मुंहिंजी ज़मीन वरी मुख़्तियारकार कब्ज़ो करे भई ॿिए खे ॾेई छॾिया जो फलाणे ज़मीनदार जो जेको पालतू माण्हू आहे। ईअं हाणे अहिड़ा सभई केस, कंहिं 7 के ॾिनियूं, के 8 ॾिनियूं, के 4 ॾिनियूं, के 15 ॾिनियूं, हुनजी सॼी महिनत ज़ाया। मिसयूज़ ऑफ लॉ। हा, ऐं पोइ वरी हाणे भला उन खे तदारुक कीअं कजे? इन ज़्यादती जेका थी, ग़लती थी वई, इन तदारुक कीअं कजे? हाणे से अपील पई थिए कमिश्नर वटि। हाणे ज़मीन अलाट थी घोटकीअ में, नवाबशाह में, सकरंड में, कश्मीर में, शदाद को। अब अचो साईं कमिश्नर, हलो साईं वकील कयो, अपील दाख़िल थिए साईं, वकील खे पैसा ॾियो, ट्रांसपोर्ट अचो, ट्रांसपोर्ट पैसा वठी अचो, होटल में रहे, हिते अची के होटल में रहो। वक़्त जी बाक़ी जेको जेकॾहिं 4 ॾांदा, 2 ॾंद ॿिया, 2 ॾंद इन में हलिया विया, उनखे तव्हां वरी से अचो त वकील साहब चए साईं मां जी सेशन में अदा केस आहे, अचा नथो, मूंखे तारीख़ ॾियो। हलो साईं, वरी उहो ग़रीब मां मूं जॾहिं हे ॾिठो त कानून जो पढ़ियुमि त उन में कमिश्नर खे फुल पावर आहे त जेकॾहिं उहो सम्झे त हीअ जेको डिफॉल्ट हुन कई आहे या किस्त न ॾिनी अथई, उहा ॼाणी वाणी किस्त न अवॉइड कई, पर अहिड़ा मजबूर रीज़न आहे, मजबूरीअ जे करे त पोइ उहो माण्हू उनखे रेस्टोर करे वापसि ॾे। जॾहिं मां कानून ॾिठो त मूं चयो बाबा न वकील जी ज़रूरत आहे तव्हांखे, न छा मूंखे इत्मीनान करिणो आहे न, मुंहिंजो कॉन्शियस मैजिस्ट्रेट रेवेन्यू वकील जी ज़रूरत ई कोन्हे, रेवेन्यू ऑफिसर कंदो।
चयो बाबा मां साॻी ॻाल्हि कमिश्नर जे दफ़्तर खां मां ॿाहिरि खुली कचहरी कई वरी टेबल ऐं कुर्सी बाबा अचो 4 या 5 साल मां उन्हनि खां पुछंदो हुउसि ज़मींदारी मूंखे बि ईंदी आहे ख़ानदानी ऑफिसर बि आया हुआ त बाबा मां 4 या 5 साल पुछबा त ख़बर पइजी वेंदी त हे आहे जे नाटकी आया ठीकु उन वक़्तु ई हैंड राइटिंग सां ऑर्डर लिखियो ज़मीन रेस्टोर न वकील न मुंशी न हुतो अचो न वञो न फलान माण्हुनि खे जॾहिं इहा ख़बर पई डॉक्टर साहब हिकु कमिश्नर अहिड़ो आयो आहे जेको त चयो न बाबा वकील जी ज़रूरत कोन्हे ऐं साम्हूं हिकिड़े दफ़े ई अधु कलाक में फ़ैसिलो थी वियो वरी 2 दफ़ा 8 दफ़ा 3 साल 4 साल पिया धिका खाओ डॉक्टर साहब हाल इहो हूंदो हो त सुबुह खां जे मंझंदि ताईं लंच ब्रेक में 40-50 एप्लीकेशन माण्हुनि जूं ईंदियूं मोकिलाईंदो वरी उहे मां ॿाहिरि वञी वेंदो हुउसि दफ़्तर मां वरी ऑर्डर थिया इहो वेंदुसि मुंहिंजे भई दफ़्तर में कंदुसि त मूं वारो जेको चौकीदार बीठो आहे न मुंशी दरबान वरी इहो हुननि खे तंग कंदो ॿाहिरि थी वियो वरी मंझंदि खां पोइ 5 बजे ताईं वरी 60-70 ॿियूं थी वेंदियूं ॾींहं में 100-125 एप्लीकेशन पहिरियों थींदियूं अपीलूं 5 या 6 ॾींहं में माण्हुनि खे जो ख़बर पई त बाबा हीअं तदारुक थी सघे थो वकीलनि खां सवाइ ऐं 8-10 मिंटनि जा 4 सुवाल पुछे थो त उहे 150-200 हलंदे हलंदे इहो हाल थी वियो जेकॾहिं माण्हू दफ़्तर ईंदा हुआ ऐं मूंखे टूर ते वञिणो हूंदो लाड़काणे थो वञा नवाबशाह थो वञा माण्हुनि खे ख़बर पवंदी हुई न त बाबा दफ़्तर कोन ईंदो डॉक्टर साहब ईमान सां इहो हाल थींदो मां कमिश्नर हाउस मां गाॾीअ में निकिरंदोसि ॿाहिरि माण्हू 40-50 ॿाहिरों बीठा हूंदा दरख़्वास्त गाॾीअ में लही वरी उहे ॿुधंदोसि वरी उते ऑर्डर कंदो बिलीव में मुंहिंजे हथ में सूर पइजी वेंदा 50-60 ऑर्डर हिकिड़े वक़्त में कंदा वञो पर मां मुंहिंजी ज़मीर एॾो इत्मीनान मूंखे इहा तमामु अहम ॻाल्हि लॻंदी आहे तव्हां ॻाल्हि चयो यानी मूं इन्हनि 2.5-3 सालनि में बाख़ुदा 90 हूंदुसि क़रीबन 5000 माण्हुनि खे वाह वाह इहे मां ज़मीन ॾिनी रेस्टोर कई न वकील न मुंशी न 10 दफ़ा अचो न छा 5 या 10 मिंटनि जो सुवाल 4 पुछो साईं 5000 माण्हू जे 10 एकड़ बि हुजे मिसाल त 50000 सम्झोसीं वॾी ॻाल्हि वरी हाणे मुंहिंजी जॾहिं ट्रांसफर थी पोइ ख़ुदा अञा मूं वटि पियो आहे न पर पोइ छा थियो जॾहिं मूंखे हथ में सूर पइजी विया न लिखंदे हा पोइ मां ठपो ठारायो उहो अञा मूं वटि पियो आहे ठपो ठाहे उहो साॻियो त लीगली जो ऑर्डर जेको हुजे सो लीगली उहो करेक्ट हुजे जेके रिक्वायरमेंट्स आहिनि लॉ जो उहे पूरी थियनि उहे 5 या 6 लाइन मूंखे लिखणियूं पवंदियूं हथ में लिखंदो हुउसि न हेतिरा दफ़ा लिखी नोट हणणु आङुरियुनि में सूर पिया पवनि त पोइ मां ठपो ठारायो हाणे बाबा ॻाल्हि ॿुधी ठपो दस्तखत थी हल साईं हाणे जॾहिं मुंहिंजी ट्रांसफर थी उतां कमिश्नर मां ॿियो साहिबु जेको आयो मां नालो नथो वठणु चाहियां हुनजो जेको हैंडिंग ओवर टेकिंग ओवर थींदी आहे न उहो साईं नालो छो नथा वठणु चाहियां न पर मां बोर्ड ते वञी पढ़ंदुमि मूंखे ख़बर पइजी वेंदी हाणे छॾियो एतिरो दोस्त माण्हू आहे कट्स हाणे छा आहे मां हुनखे 2 ॻाल्हियुनि सां गॾु हैंडिंग ओवर ॿुधायोमांसि बाबा हे किसो ऐं ग़रीब माण्हू ख़्वामख़्वाह परेशान था थियनि अॻे हे तरीक़ो हूंदो वकील ग़रीबनि जी पारत हुजे हा मुंहिंजो मां हे तरीक़ो कयो हे 5-5.5 जेकी मूं कयो हिकिड़े ते मूंखे का अपील कोन थी मुंहिंजो सभु सही आहे ॾाढो हाणे ही ठपो थी तो वटि बि ॿिया ईंदा इहो कजांइ महिरबानी हिननि खे वकील भॼ डुक जेका आहे न 3 साल केस हलनि इन्हनि खां बचाए चई शाह साहिबु माफ़ी इहो पाण सां खणी वञ ठपो मूंखे न खपे मां उहो ई हलाईंदुसि जीअं अॻे हलंदो हो उहो ठपो हाणे अञा बि पियो आहे ॾेई जो छॾियईं वरी साॻियो ई मां चवण जो मक़सदु इहो आहे इहा मिसाल इन करे ॾिनो कानून में गुंजाइश आहे जेकॾहिं तव्हां करणु चाहियो त माण्हुनि जी ग़रीबनि जी मदद करे सघो था वॾी ॻाल्हि आहे उहो कैरेक्टर आहे या न आहे इहो साईं DC बि करे सघे थो न DC बि करे
न इहो अपील कमिश्नर कंदो, अपील अपील कयो उहो कमिश्नर वटां। सो इहो ॿुधाइण जो मक़सदु इहो हो। ऐं हिक बि 5000 जेके मूं ऑर्डर कया, 5-6000 जेके थिया, हिकिड़े ते बि अपील कोन थी, माना ग़लति न हुयो। ठीकु आहे न साईं। सभु कानून जी रिक्वायरमेंट त हीअ सही आहे। ऐं उहा पंहिंजो ज़मीर जो इत्मीनान कयो, 5-6 सुवाल जेके हुन खां पुछा। पर ॿिए साहब खे जॾहिं मां ॾिनो न ठपो, चए बाबा माफ़ी, इहो पाण सां खणी वञ, मां इहो कमु न कंदुसि। ऐसे दस्तूर को मैं नहीं मानता। इहो हाणे ॿी जेका ॻाल्हि तव्हां पुछो न, ॿियो मां हिकिड़ी ॻाल्हि जेका कई, ॿ ॻाल्हियूं छा कई। तालीम जो शौक़ु हो, मां पब्लिक स्कूल चेकअबाद स्टार्ट करायो। वाह वाह। अॻे कोन हूंदो, अञा उन ते लिखियो पियो हूंदो नालो मोहिबुल्लाह शाह जो। त जेको सॼो इंतिज़ाम जेको 2-3 साल लॻा, पर बिस्मिल्लाह करे पब्लिक स्कूल चेकअबाद मां शुरू करायो थे। अंडर डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन? न, ये डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट एसोसिएशन आहे। ठीकु, DDA उन जी। ॿी टी ॻाल्हि जेका मूंखे थी अचे, जेको वापसि सरकार हुन ते नंबर कयो मूं ते, हुन ते छो इहो तो कमु करायो। हाणे 82-83 माशाल्लाह जो ज़मानो, ऐं सिंध ते ख़ासि तौर ते महिरबानियूं, वॾी महिरबानी हूंदियूं। मूं सुठो न माहौल जेको हुयो, एॾो दम पियो घुटे, माण्हुनि में परेशानी, त छा कजे। घणा माण्हू लिकल हूंदा, भॻल हूंदा। मां अहिड़नि माण्हुनि जी मदद कई जेके पोइ वरी वॾे वॾे उहिदे ते पहुता, पर उन ज़माने भॻल हूंदा, उन्हनि खे मां हेल्प कई। इज़त वारा चङा माण्हू पंहिंजी इज़त बचाइण लाइ ठीकु आहे, इहो थींदो न, हर मुआशिरे में हूंदो। सो पोइ मूं हिकिड़ो प्रोग्राम इहो करायो, त हर हिकु ज़िले में मां कराया हिकिड़ी एक्टिविटी पॉज़िटिव तरीक़े सां। छा करायो? में रूह बि पैदा थिए, माण्हुनि में चाह बि पैदा थिए, ऐं फ्यूचर जे लाइ ॾिस त को मुस्तक़बिल बहितर थी सघे थो। छा करायो? सो मां साईं हर ज़िले में, हर ज़िले जी ख़ुसूसियत जे लिहाज़ खां मां कॉन्फ्रेंस या सेमिनार कराया। अच्छा। मसलन जैकबाद में हिस्ट्री या तारीख़ या ट्राइबल इलाइक़ो आहे, आर्ट्स एंड कैटल शोभा करायो। उहो साईं भुट्टो साहब कराईंदो, पोइ वरी बंदि थी वियो, वरी पोइ मां करायो, अवां वरी चालू करायो। विच मां DC जैकबाद वरी करायो, वरी हाणे इनखे वधायो मां, त हाणे जेको आहे वरी उन हथियारनि जी न बात चए, जैकबाद जेके माण्हू न इज़त, अञा ताईं सभिनी सां इज़त आहे। जिते जिते मां रहियो आहियां, ख़ुदा ख़ुशि रखे। माण्हू खणी आया, उन वक़्तु मां हिकिड़ी एग्ज़िबिशन कराई, ओल्ड आर्मामेंट्स, पुराणा हथियार। ओके। ये पुराना जेके ट्राइबल सरदार हुया, के वटि पुराणियूं तलवारूं, के बंदूकूं, के वटि तोबूं, उहे नंढियूं तोबूं, उन्हनि जी एग्ज़िबिशन कराई। वाह वाह। ख़ैर उहो जैकबाद में उन लिहाज़ खां उन जी तारीख़ी पस मंज़र खे रखी उहो करायो। शिकारपुर में मूं कॉन्फ्रेंस कराई हिस्ट्री ते, तारीख़ ते। शिकारपुर जी पंहिंजी तारीख़ आहे। इनफैक्ट सिंध में पहिरीं म्यूनिसिपल कमेटी जेका थी, कराची हैदराबाद नहीं, उहा शिकारपुरी। वाह। बॉम्बे प्रोविंस हूंदो हो न, सिंध उन सां गॾियल हुई। बॉम्बे वॉज द फर्स्ट म्यूनिसिपल कमेटी ऐं शिकारपुर वॉज द सेकंड म्यूनिसिपल कमेटी। उन प्रेसिडेंसी में? उन प्रेसिडेंसी में। ओ चङी मूंखे रिसर्च कयल आहे न, मुंहिंजी पकी आहे, त इहो स्टेटस हूंदो उन जो। ऐं शिकारपुर मां माण्हू ईंदा सेंट्रल एशिया में, राहदारी आहे न, ठीकु आहे। त उते मां सेमिनार करायो हिस्ट्री ते, शिकारपुर जी तारीख़ या सिंध जी तारीख़ तयार थी, असांजो कहिड़ो तालुक़ हो सेंट्रल एशिया। साईं उहो कहिड़े दौर कहिड़ो आहे इहो? 1982 या 3 MRD पोइ थी आहे? उन खां पोइ थी आहे। लाड़काने में ॿ ॻाल्हियूं आहिनि इकोनॉमिकली। हिकु त लाड़कानो राइस प्रोड्यूसिंग एरिया आहे वॾी, ऐं ॿियो जेको आहे ज़ैतून अमरूद पैदा करण वारो। हा, उते मां कॉन्फ्रेंस कराई त कीअं हिनखे एग्रो इंडस्ट्री कीअं लॻाइजे। वाह वाह। त इहे जेके आहिनि अमरूद वग़ैरह, इन्हनि खे पैकेजिंग कजे, इन्हनि मां ॿियूं शयूं निकिरनि, दुनिया में हले थियूं पियूं। असां रुगो रॉ मटीरियल था विकिणूं, अमरूद जो अमरूद,
इन मां ॿियूं शयूं उहा कॉन्फ्रेंस कराई ऐं ॿियो रहाइश ते रहाइश मां इलाही चांवर मां शयूं थियूं ठहनि उते मां इहा कॉन्फ्रेंस कराई नवाब शाह मशहूरु आहे पंहिंजे कॉटन जे करे भला इहो कराए जो सरकार पई त रिस्पॉन्स अवामी हो या सरकारी हो सभु अवामी ओ इहा त वॾी ॻाल्हि आहे हा न जेको बाबा माहौल सम्झो न हा माहौल ॾुखियो हो ॾुखियो माण्हू मूंसां किन माण्हू जॾहिं हुनखे ख़बर पई त सरकार नाराज़ आहे यार दोस्तनि मूंखे फ़ोन बंदि करणु चलियो अच्छा उन्हनि पंहिंजो हिसाब सही रखियो जेकॾहिं मूंखे ॾींहं में 20-25 फ़ोन ईंदा हुआ जॾहिं हुनखे ख़बर पई त सरकार जो कुझु हे आहे त उहे 20-25 मां 5 या 7 फ़ोन ईंदा हुआ तव्हांखे आराम में रखियो माण्हू असांजो जेको मिज़ाज माण्हू जो आहे न अपॉर्चुनिस्टिक सो नवाब शाह में मूं कराई टेक्सटाइल जेनिंग ऐं टेक्सटाइल छाकाणि जो कॉटन प्रोड्यूसिंग एरिया सांगड़ ऐं नवाब शाह ॿई वेझा आहिनि ख़ैर सखर में कमर्शियल इलाइक़ो आहे ट्रेड एंड कॉमर्स ट्रेडिंग त मां उते सेमिनार कॉन्फ्रेंस कराई उन में बैंकर्स खे घुरायो मां ओके त बाबा हे माण्हू आहिनि हिते वापार जो हे करणु था चाहिनि तव्हां बैंक कर्ज़ ॾियो उहो उते मां कॉन्फ्रेंस कराई पोइ वरी फाइनल जेका आई थोरो जेको ख़ैर पोइ जो पंहिंजो इंट्रस्ट थो थिए मां हुतां जो त फाइनल कॉन्फ्रेंस मां कराई 3 ॾींहंनि ते ऑन द आर्कियोलॉजी एंड द कल्चर एंड हिस्ट्री ऑफ सिंध इंडस वैली कल्चर इंडस वैली सिविलाइजेशन ते उन में डॉक्टर एन मरी शमेल बि आई वाह वाह पीर हुसामुद्दीन राशिदी बि हुयो वाह वाह डॉक्टर अहमद हुसैन दानी साहब जेकी बि स्कॉलर्स पाकिस्तान जा हुआ माना इहो क्लाइमेक्स हो कॉन्फ्रेंसुनि जो फाइनल माना तव्हां हिस्ट्री शिकारपुर ऐं ख़ैरपुर ऐं कॉमर्स ऐं ट्रेडिंग खयव सखर नवाब शाह जिनिंग ऐं हू खयव टेक्सटाइल ऐं लाड़काणे में खयव ज़ैतून ऐं चांवर ठीकु आहे पोइ इहा असांजी 3 ॾींहं कॉन्फ्रेंस हली ऐं तमामु मूं वटि अञा रिकॉर्ड पियो आहे उन ज़माने जो ज़ाहिर फोटू पिया माण्हू जा हर कंहिं दिली खुली तौर ते ॻाल्हायो वाह वाह सिंध जी तारीख़ आर्कियोलॉजी मोहन जो दड़ो सिविलाइज़ेशन जेका आहे असां खां विसरी वई आहे नालो वठणु जेको आहे इंडस वैली सिविलाइजेशन जो माण्हू टिजनि पिया उन ज़माने में हाणे आहे जेको सोचनि न त 82-83 जो छा ज़मानो हो 62 कहिड़ो हो मोहन जो दड़ो हुते जेके इस्लामाइज़ेशन जो ज़ोर हुयो न ऐं ॿियो माण्हू ॻाल्हि गुज़री थी वञे त पोइ थो चए भाई हीअ बि कईसीं पर जे उहो करणु त वरी जबल चढ़णु बराबरि आहे हा सो उहे उन वक़्त में इहे ॻाल्हियूं करणु हा ऐं उन्हनि खे प्रोमिनेंट करणु ठीकु आहे त न इहो असांजो विरसो आहे असांजो हेरिटेज आहे असांजो फ़र्ज़ु आहे त इनखे असां उजागर कयूं ऐं ॿियो साईं सरकार प्रोमिनेंस ॾे इहा वॾी ॻाल्हि आहे हा ऐं उन इहा ॻाल्हि जेका ही किन खे न पई वणे उन ज़माने में त हे जेको आहे मोहन जो दड़ो त बाबा इस्लाम खां अॻे जो आहे इंडस वैली सिविलाइजेशन त भई 5000 पाकिस्तान खां अॻु में इस्लाम खां अॻु में इन्हनि ॻाल्हियुनि छो था कयूं यूनान खां अॻु में त इहो उहो नाराज़गी जो सबबु बणियो सो वरी मां कोडी जी हल साईं मुंहिंजे ख़्याल में जाको मीरनि ठहिरायो आहे किलो 1700 जेको बि हुयो न वरी पाण न विया वरी कॾहिं उन में आबादी न थी रुगो केदी रखियऊं रुगो मां उन में कल्चरल फेस्टिवल कयो वाह म्यूज़िक नाइट वाह ठीकु आहे ऐं मीर अली मुराद फिज़ाइनिस वीचार मां वियोमांसि उनखे दाद ज़ाती तौर ते उहो आयो उहो पाण गवर्नर बासी साहब ॿियो जेको गवर्नर तॾहिं अची वियो एस एम अब्बासी साहब हा ऐं उहो फैंटास्टिक सी किले जे अंदरि ऐं बैकग्राउंड जेको हुयो उहा फोटो पिया अजीब उहा जेका किले जी दीवार आहे उन ते असां तलवारूं लॻायूं पुराणे ज़माने जी वरी स्टेज ठहिरायो ऐं हेठों से ऑडियंस वेठो आहे ऐं हेॾो वरी किले जूं ॿियूं दीवारूं ऐं वरी पोइ जेका लाइटिंग जो इंतज़ाम कयो मूंखे यादि आहे त ॿिए ॾींहं ते हमीद हारून खे बि यादि हूंदो हमीद आयो पाण हमीद हारून ऐं हमीद आखून
حمید हारून ऐं हुसैन हमीद आख़ून त मूंसां गॾु हो इन कमनि में ज़फर काज़मी बि मुमताज़ मिर्ज़ा बि इहे टे हूंदा गॾु पर जेके आया ॾिसण हुन में हमीद हारून बि हो हुसैन बि हुयो हमीद बि त कल्चरल वॾो माण्हू आहे ठीकु आहे सो ऐं ॿिए ॾींहुं जेको डान में हेडलाइन लॻी उहा अञा माण्हुनि खे बि यादि आहे मूंखे बि यादि आहे अरेबियन नाइट्स इन कोटिजी अरेबियन नाइट्स इन कोटिजी में मीरनि खां पोइ जेके आबाद हुनखे कयो त मां कयो वाह ऐं इहो एॾो प्रोग्राम म्यूज़िक जो थियो साईं ॻाइणा कहिड़ा साईं दुनिया पाकिस्तान में जेकी बि सम्झो अच्छा ॿोलियूं बि सभु जेकी बि तव्हां मेहदी हसन फरीदा ख़ानम आबिदा परवीन मंज़ूर हुसैन जेके बि सॼे मुल्क जा न माण्हू नंढा वॾा अची विया सो ऐं उहो माहौल जेको थियो न ए फोर्ट ह्यूज जेके दीवारूं फैसिनेटिंग बैकग्राउंड रुगो तलवारूं ऐं पुराणा लाइटिंग सिस्टम वरी इहो स्टेज आहे उहो पथरनि जो हेॾो माण्हू त इहो जेको हलियो न हाणे अलाह डॉक्टर साहिबु मां त ख़िदमत जेका कई सा कई ख़ैरपुर में सेमिनार करायो कोटी जी में इहो करायो ठीकु आहे न बसि ॿ चीफ मिनिस्टर ख़ैरपुर मां थिया आहिनि कंहिंखे हिमत कोन थी आहे त इन क़िस्म जो ख़ैरपुर में या कोटी जी में को फंक्शन करे ठीकु आहे न सही थोरी अंदर में खपे जज़्बो उन ते सरकार नाराज़ थी सो तव्हां पिया पुछो न ॿियूं घणियूं ॻाल्हियूं इन में हिकिड़ो ॿियो सुवाल थो पुछां त ही तव्हां हमीदा खुन साहिब जो या मरहूम मुमताज़ मिर्ज़ा जी ॻाल्हि त कई ड्राइविंग फोर्स इन जे पुठियां को ॿियो बि हो न तव्हांजो पंहिंजो ख़्यालु आहे को सरकार खां मां पैसो न वरितो न सरकार त तव्हां पाण हुआ न पर तव्हांखे ॿियो को चवण वारो का पॉलिटिकल पार्टी को न इट वाज माय आइडिया जो चयो न त भई माण्हुनि में जज़्बो पैदा कयो पॉज़िटिव मूंझ ख़तम कयो उम्मीद पैदा कयो त असांजो हेरिटेज बि वॾो आहे ऐं मुस्तक़बिल बि बहितर थी सघे थो वो जेकबाज शिकारपुर या लाड़कानो नवाब शाह हर ज़िलो कराची को शुरू कयो ये बि जे कया मां ऐं अलाह जी महिरबानी सां वरी उहो ज़मानो ॾिसो कराची खां वठी घोट के ताईं सिंध में इहे कंहिं फंक्शन अहिड़ो कंहिं ज़िले में कोन थियो ॿियो न हैदराबाद डिवीजन बि त हुई न टे डिवीजनूं ठीकु आहे न कई न करा किथे इहे क़िस्म जूं ॻाल्हियूं कोन थियूं कि पंहिंजे हेरिटेज खे कीअं उजागर कजे तारीख़ खे कल्चर खे हेरिटेज खे कीअं कजे या माण्हुनि जे लाइ उनजे मुस्तक़बिल जे लाइ इकोनॉमिकली सोशली कल्चरली पॉलिटिकली हुन में कीअं इहा हिकु अवेयरनेस पैदा कजे या मुस्तक़बिल खे ॾिसो वी कैन हैव अ बेटर फ्यूचर ॾुखिया ॾींहं आहिनि पर टुमारो कैन बी बेटर ही तरीक़ो आहे हा ख़ुदि हुन में तव्हां नवाब शाह में या लाड़काणे में सखर में फार्म टू मार्केट वारो ॻाल्हि कई न तव्हां अॻिते हिन जी पैकिंग जो ज़ैतून कहिड़े नमूने ॾेसावर मोकिलियो हिते मोकिलियो उहो सॼो इहा वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि हा वरी जेको कमिश्नर जे ज़माने में इहे ॿियूं त जेके ॻाल्हियूं थियूं पोइ हाणे जहांदाद ख़ान साहिब खे तव्हां ॿुधायो दादा मूं हीउ कमु कयो आहे हाणे ॿुधाए कहिड़ो ॾोह आहे पोइ पाण ई चयो शाह साहिब you're an honorable man पर मत जाओ इनके पास अच्छा so पोइ तव्हांखे बलूचिस्तान डेवलपमेंट अथॉरिटी घणो वक़्तु रहिया 2.5 साल हाणे जूने जे हिसाब दौर उते रहियो अच्छा मतिलबु उन खां उते ज़िया जो ज़मानो हुयो न 84-85 पोइ वरी जॾहिं ज़िया पंहिंजो चूंडूं थियूं 85 वारियूं पोइ जूने जो साहिबु हो उन ज़माने पोइ वरी मां 2.5 सालनि खां पोइ वरी TCP में आयुसि पोइ जॾहिं हिते हुयुसि मां 88 जो ज़मानो आयो न उहो पोइ पर हिकिड़ी साई वठी मां अव्हां खां ॿी ॻाल्हि पुछंदुसि त सवेर पाण केडीए जे DG तौरु रहिया आहियो तव्हां हिते त केडीए में 3-4 माण्हू मशहूरु आहिनि सिंध में
हिकिड़ो आहे जाम सादिक अली मरायात, ॿिया जीअर आहिनि पीर मज़हर, आगा सिराज दुरानी। हाणे अवां ऑफिसर जे हिसाब में आयो, हू पॉलिटिशियंस जे हिसाब में। उन ते मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि त आख़िर केडीए हिन सां गॾु छो थी हले नाले में जाम सादिक वारनि सां? इहो हवालु कंदासीं। नाज़रीन, हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था हाज़िर थियो असां सां गॾु रहिजो।